नादिन काजी अहमद ने आसिफ जरदारी इन फरियाल टालपुर की गिरफ्तारी खिलाफ जियाला रोडन ते निकरी आया और नियाती सरकार खिलाफ नारेबाजी कई वही। ॾिसूं था जुल्फकार तांवरी की हिन रिपोर्ट में। पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली जरदारी की गिरफ्तारी और हमशीरा भेण फरियाल टालपुर की गिरफ्तारी काजी में पाकिस्तान पीपल्स पार्टी के जियालन तरफा कौमी शहर से धरणो एहतजाज कर रहा है। पुछो था इन बारे में चवणो है जॾहिं उन जो हाज़िरी बाक़ायदा ॾींदा रहिया आहिनि जेके कूड़ा उन्हनि जी का साबिती न बीठी आहे अञा उहा इंक्वायरी हले पई का उन्हनि ते साबिती न बीठी आहे त पोइ बिला जवाज़ गिरफ्तारी छो। जेका असां मुसलसल तव्हां ख़बर आहे साफ़ बिरादरी के अॼु पंजो ॾींहुं आहे असां काज़ी अहमद में धरणो हणी रहिया आहियूं मुसलसल ऐं इन जो सबबु इहो आहे जो माना कूड़ा केस नेप गर्दियूं दहशतगर्दियूं पीपल्स पार्टी जमहूरियत पसंद तहरीक आहे जंहिंजे ख़िलाफ़ कूड़ा हथकंडा ठाहे ऐं जेको आहे सो कंदा। मिसाल मां तव्हांखे ॾियां थो ॿियनि जा प्रोटेक्शन ऑर्डर जारी थिया आहिनि माना ॿियनि खे पार्लियामेंट में वठी आया आहिनि। आसिफ अली जरदारी ऐं अदी फरियाल के माना असेंबली नथा वठी अचनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी की आला क़यादत मोहतरम सरदार आसिफ अली जरदारी साहब अदी फरियाल टालपुर की गिरफ्तारी की सख्त अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। हितां जी बेनामी रियासत बेनामी सरकार के ये बुधाइण था चाहियूं तो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर कदें भी न ढुकियो है। जीअं त हीअ असांजो एहतजाज आहे जेको अॼु काज़ी अमन में तालका काज़ी अमन जे तरफ़ खां जेको असांजे लीडर आसिफ अली जरदारी अदी फरियाल टालपुर जे गिरफ्तारी के खिलाफ़ आहे ऐं असांजा सभु जेके भी वर्कर जियाला हिन टाइम छा पर हर टाइम असांजे पार्टी के लबेक चई हर महाज़ ते असांजे पंहिंजे पार्टी सां गॾु बीठा आहिनि। हीअ जो जेको नेब गर्दी आहे हीअ जेको इमरान नियाज़ी जो हथकंडो आहे जेको आसिफ जरदारी के गिरफ्तार किया है उनके खिलाफ वो सिंध के 18वीं तरमीम के तोड़ने के खिलाफ जे करे आसिफ साहब के गिरफ्तार किया है अदी फरियाल टालपुर के छो जो आसिफ साहब तव्हांखे ख़बर अॻ में भी 11 साल जेल काटे और ट्रायलियूं हलियूं पर साबित उन्हनि कुछ भी न करे सघिया आहिनि छो जो आसिफ साहब हमेशा उन्हनि खे मुंहुं ॾिनो आहे। जीअं असां अदी फरियाल टालपुर कल गिरफ्तार कयो आहे नेब जे हथां उन जे लाइ असां एहतजाज कयो आहे। उन खां अॻु में असां जेको आसिफ साहब खे गिरफ्तार कयो वियो 10 तारीख़ ते उन में असां काज़ी अमन दौलतपुर शाहपुर में एहतजाज किया पर पूरी सिंध में एहतजाज थियो पूरे पाकिस्तान में एहतजाज थियो। हाणे असां पूरा में असांजो एहतजाज आहे तो आसिफ साहब अदी फरियाल टालपुर साहब के नेब जो गिरफ्तार करायो है यह नेब की मजाल न हुई इहो कंहिं ॿिए जेको आहे सो इस्लामाबाद ऐवान में वेठल माण्हुनि करायो आहे। 18वीं तरमीम की सज़ा पे थी मिले इंसान के हक़नि ते ॻाल्हाईंदड़ जे लाइ जेको आहे आसिफ अली जरदारी साहब अदी फरियाल ॻाल्हायो आहे उनजी सज़ा पे थी मिले। यो वक्त दूर ना है परे ना जे वर्कर जियाला पीपल्स पार्टी जा नेब जे हेडक्वार्टर ते पीपल्स पार्टी जो झंडो जेको लगाए करे पंहिंजे लीडर के वापस वठींदा इंशाल्लाह। पीपल्स पार्टी जा जी लीडर ऐं वर्कर सुरखुरू थींदा केस में जीअं भुट्टो जरदारी तो गलाया कोट फतोल जरदारी का असांजो मुतालबो आहे अदी फरियाल साहब ऐं आसिफ जरदारी खे रिहा कयो ये कूड़ा केस न हणनि। हारी असांजो पुरअमन जलसो आहे जे न आहियूं असां इस्लामाबाद जी 12 बजे धरणो हणंदासीं महिरबानी करे इनखे आज़ाद कयो वञे पूरी कूड़ा केस खत्म कयो वञे। असां आसिफ अली जरदारी अदी फरियाल टालपुर के गिरफ्तार करण ते सख्त लफ्ज़न में मज़म्मत कयूं था। इहा नेब गर्दी इहा गुंडागर्दी सिर्फ पीपल्स पार्टी के लाइ कूड़ा केस करे आसिफ अली जरदारी के अदी फरियाल के फसायो आहे। जिन्होंने जो ॾिठो तो पाकिस्तान को चेयरमैन आसिफ अली जरदारी की गिरफ्तारी उनकी बहन की गिरफ्तारी खिलाफ काजी में पुलिस पार्टी जियालन तरफा कौमी शहर से धरणो एहतजाज कर उन्होंने सरासर दुश्मनी है जो हथकंडा नेब गर्दी करे असां अगवान के गिरफ्तार किया मुतालबो कराया तो अगवान के मथा केस वो खत्म करे फिलफोर आज़ाद कयो बी सूरत में सॼे मुल्क में सरापा एहतजाज में रहंदासीं। कैमरामैन दरिया खान सां गॾु जुल्फकार अली कामरी, भट्टी टीवी न्यूज़ काज़ी।